अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मुहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक़्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे अरॾे सपूत अदीब तइलीमदान समाज सुधारक सहाफ़ी ऐं जज कामरेड ताज मोहम्मद अबड़ो जी 96वीं सालगिरह सिंध थिंकर्स फोरम पारां साkrand प्रेस क्लब जे सहकार सां कॉन्फ्रेंस हॉल साkrand प्रेस क्लब में केक कटे शानदार नमूने सां मल्हाई वई। उन मौक़े ते नामियारे अदीब कहाणीकार ऐं सदर साkrand प्रेस क्लब मोहम्मद सिद्दीक़ मंगियो चयो त कामरेड ताज मोहम्मद अबड़ो सिंध जो मोहतरक किरदार हो। उन जी शख़्सियत घण पासाइन हुई। उन जे मोहबतुनि जो महवर सिंध हुई। कामरेड ताज मोहम्मद जंहिं बि फील्ड में रहियो उन सां सचो रहियो। जमाल अबड़ो ऐं अयाज़ कादरी जहिड़नि सुजाण माण्हुनि खे उन ई प्रोमोट कयो। हुन न्याणियुनि जे तइलीम खे आम करण लाइ पिणु वॾी जदोजहद कई। हुन चयो त कामरेड सिंध शनास हो ऐं हू सिंध जे इल्मी तहज़ीबी सक़ाफ़ती ऐं अमली किरदार जे सुञाणप आहे। हू हसास दिल इंसान हो जेको ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे फांसी वक़्तु लुड़क लाड़े वेठो। सोभो ज्ञान चंदाणी ऐं अकबर बुगटी जहिड़ा मोतबर इंसान बि वटसि ईंदा रहंदा हुआ। हुन चयो त अॼु सिंध सूरनि में आहे ऐं हर पासे खां सबाजिड़ी सिंध ख़िलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि ऐं हिन वक़्तु असांखे कामरेड ताज मोहम्मद जहिड़नि अमली माण्हुनि जी ज़रूरत महसूसु थिए थी। सिंध थिंकर्स फोरम ऐं सिंधी अदबी संगत जे जनरल सेक्रेटरी नामवर शाइर माणिक मल्हार चयो त कामरेड ताज मोहम्मद अबड़ो उन दौर में ॼाओ जॾहिं मुल्क साज़िशुनि जे वर चढ़ियल हो। संदसि जनम मेरान जे मौजुनि वांगुरु हो ऐं हुन नई टहीअ जी आबियारी कई। हुन सहाफ़त में बि पाण मल्हायो ऐं अल वहीद अख़बार जो असिस्टेंट एडिटर बि रहियो। हू सियासी सफ़र में कांग्रेस में बि रहियो। हुन वन यूनिट जे ख़िलाफ़ भरपूर किरदारु अदा कयो ऐं हू सीशन जज बि रहियो ऐं हमेशह इंसाफ़ ते मुबनी फ़ैसिला कयई। सालगिरह तक़रीब खे अब्दुल तवाब शेख STP अॻवान अब्दुल कादिर जीलानी पिणु ख़िताब कयो। उन खां अॻु तक़रीब जो आगाज़ तिलावत क़ुरान शरीफ़ सां कयो वियो जंहिंजो शर्फ़ सहाफ़ी राउ ज़फ़र अब्दुल हई हासिल कयो ऐं आयल महिमाननि खे सीनियर सहाफ़ी मसूद उमरानी आजियाणो ॾिनो ऐं हली अचण ते संदन थोरा मञा जॾहिं त स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ सहाफ़ी मीर मोहम्मद कीरियो अदा कया। तक़रीब में ह्यूमन राइट्स जे हाजी रफ़ीक अहमद साkrand शहरी इताद जे सदर मोहम्मद मुराद खानज़ादा उस्ताद मोहम्मद हनीफ़ सुमरो CDF चेयरमैन अब्दुल हमीद आराई महमूद मुस्तफ़ा मंगसी सोशल वर्कर सदर गुल कीरियो जिस्कम जे खेर मोहम्मद लाखो ऐं नाज़ प्रोडक्शन जे डायरेक्टर महबूब मंगसी खां सवाइ अदबी सियासी समाजी शख़्सियतुनि भरपूर शिरकत कई।